जे माण्हू नेक औलाद छॾियो आहे पर हुनजो नेक औलाद जेको आहे जेका बि नेकी कंदो ख़ुदि बि ख़ुदि हुनजे वालिदैन ताईं पहुची वेंदी। को माण्हू कंहिं ॿिए जे तरफ़ां नमाज़ पढ़ी कोन थो सघे त ग़लति तरीक़नि सां ख़ैरातूं वरी ॾींहुं मुक़ररु 3 ॾींहं थींदी 40 ॾींहं थींदी 12 महीने थींदी हर साल 12 त तव्हां ॾिसो क़ुरान सुन्नत जे अंदरि ई वक़्त जो तयन या ग़लति तरीक़ा किथे आहिनि। सिकंदर चांडियो मटियारी खां सवाल कनि था शेख हाफ़िज़ मोहम्मद शबीर जमाली खां। शेख साहब ये सवाल कनि था त ईसाले सवाब छा आहे, कहिड़ो तरीक़ो ईसाले सवाब जो जाइज़ आहे? ईसाले सवाब मां मुराद आहे त फ़ौत शुदगान ताईं सवाब पहुचाइणु अजर पहुचाइणु। इन मामले में क़ुरान सुन्नत जे अंदरि वॾी रहनुमाई मौजूदु आहे त ईसाले सवाब जा चंद मशरू तरीक़ा बि अल्हम्दुलिल्लाह मौजूदु आहिनि। जंहिंमें पहिरीं शइ इहा आहे त फ़ौत शुदगान जे लाइ जेको फ़ौत थी वियो आहे अगरि उन ते हज रहियल हुयो ऐं हू सरमायादार हो उन ते लागू थियो पे उहो न करे सघियो त उन जे तरफ़ां हज करे। हदीस किताब सही बुखारी में किताबुल हज जे पहिरें बाब में बाब वजूबिल हज में इहा हदीस मुबारक मौजूदु आहे। या हदीस किताब सही बुखारी में किताब सौम में इमाम साहब बाब क़ाइमु कनि था मम्मात वालैहि सियाम। उते हदीस आंदो त जे माण्हू जा रोज़ा रहिजी विया हुजनि ख़ासि तौर ते नज़र जा रोज़ा त साम अनगो वलियुहु त ॿी शइ इहा आहे त उनजे पुठियां जेको वलीअ जा उनजे ख़ानदान जो माण्हू आहे त उहो जेकॾहिं उनखे सवाबु पहुचाइणु चाहे थो ऐं पहुचाइणु घुरिजेसि उन्हनि जे तरफ़ां उहे रोज़ा रखे। या इन खां पोइ टी शइ आहे फ़ौत शुदगान जे तरफ़ां सदको करणु। हदीस किताब सही बुखारी में किताबुल वसाया में इमाम साहब बाब काम कयो आहे त इज़ा वक़फ़ अर्ज़न उते हदीस मुबारक मौजूदु आहे त कंहिं साहबी सगुरे इन शइ जो तस्करो कयो अलाह जे प्यारे हबीब अलैहिस्सलाम जन खां त मुंहिंजी वालदा फ़ौत थी वई आहे, छा आऊं उनजे तरफ़ां सदको कयां? त पाण अलैहिस्सलाम जन फरमाया नाम तूं उनजे तरफ़ां सदको करे सघींदो। हीअं चौथी शइ इहा आहे त औलाद उन जे लाइ इस्तिग़फ़ार करे दुआऊं घुरे। हदीस किताब सुनन नबी दाऊद में किताबुल अदब में बाबु बिर्रिल वालिदैन में हदीस मुबारक मौजूदु आहे। पाण अलैहिस्सलाम जन फरमाईंदा त के माण्हू खे अल्लाह ताला जन्नत जे हेठां दर्जे खां खणी मथां दर्जे ताईं पहुचाए थो त उहो माण्हू इन शइ जी वजह मालूम करणु चाहे थो त एतिरी जल्दी मुंहिंजी तरक़ी कीअं थी त उनखे ॾिसो त उन बि इस्तिग़फ़ार वलदेक तुंहिंजे औलाद तुंहिंजे लाइ अल्लाह ताला जे हुज़ूर माफ़ी घुरी इस्तिग़फ़ार कई उन जे नतीजे में हीअ जेको सो तुंहिंजी तरक़ी थी आहे। या इन खां पोइ पंजी शइ इहा आहे त फ़ौत शुदगान जी वसियत या इरादे जी तकमील कई वञे। हदीस किताब सही बुखारी जे अंदरि किताब ज़कात जे अंदरि इमाम साहब बाब इन नाले सां क़ाइमु कयो आहे त को माण्हू सदको मैयत ताईं पहुचाए उनजो बयानु। त उते हदीस मुबारक मौजूदु आहे त साहबी सगुर फरमाए थो त मुंहिंजी अमड़ फ़ौत थी वई पर वसियत करे न सघे ऐं सम्झां थो जेकॾहिं ॻाल्हाए हा त उहो सदके जी तलक़ीन करे हा त छा उनजे तरफ़ां सदको कयां? त पाण अलैहिस्सलाम फरमायो हा तूं हुन तरफ़ां करे सघीं थो हुनखे जेको सो नफ़ो ॾींदो। त हिते साहबी सगुर जो वसियत जो या कलाम जो तस्करो कयो त अगरि को माण्हू वसियत करे वञे थो या हुनजो इरादो कंहिं अमल जे थियण जो सबबु बणिजे थो त अहिड़ी सूरत में बि फ़ौत शुदगान खे हुनजो अजर ज़रूरु मिलंदो। ऐं उमूमी तौर ते हदीस में इन शइ जी वज़ाहत मौजूदु आहे। हदीस किताब सही मुस्लिम में किताबुल जिहाद में इमाम साहब बाब क़ाइमु कनि था बाब फ़ज़्ल इआनतिल गाज़ी फ़ी सबीलिल्लाह। उते बि हदीस मुबारक मौजूदु आहे त पाण अलैहिस्सलाम फरमायो मन दल्ल अला ख़ैरिन फलहु मिस्लु अजरि फ़ाइलिही। को माण्हू कंहिंखे को नेकी जी राह ॾेखारे थो त इन ॾेखारींदड़ जे ॾसण जे नतीजे में अॻियो अमल करे थो त हाणे ॾेखारींदड़ खे बि एतिरो ई अजर थींदो जेतिरो अॻियां अमल करे पियो। हाणे जेकॾहिं दुनिया में वञण वारो माण्हू इहा वाट ॾेखारे वियो आहे वसियत जी सूरत में या पंहिंजे इरादे जे इज़हार जी सूरत में अगरि हाणे उनजी तकमील पोइ उनजी करे थी त इंशाअल्लाह अज़ीम इहो बि उनजे लाइ जेको सो अजर आहे। छहीं शइ ईसाले सवाब जे बारे में ऐं सम्झां थो इंतिहाई अहम शइ आहे। अगरि को माण्हू उन शइ खे सम्झी वठे पोइ त सम्झां थो त उनखे वॾी मालूमात मिली वेंदी। उहा छहीं शइ इहा आहे जो हदीस किताब सुनन इब्न माजा जे मुक़दमे में इमाम साहब बाब क़ाइमु कयो आहे बाब सवाबे मुअल्लिमिन नासिल ख़ैर। उते हदीस ज़िक्र कयूं पाण अलैहिस्सलाम फरमायो त कंहिं फ़ौत शुदगान जे लाइ अगरि उन को बि नेक औलाद छॾियो आहे वलदहु सालिहन तरका जे माण्हू नेक औलाद छॾियो आहे अगरचे हू नियत ई न करे अगरचे पंहिंजे ज़ुबाननि जे ज़रिए हू पंहिंजे वारदेन खे विसारे छॾे पर हुनजो नेक औलाद जेको आहे जेका बि नेकी कंदो ख़ुदि बि ख़ुदि हुनजे वालिदैन ताईं पहुची वेंदी। छो त हुनजी वरी वज़ाहत इताम मिले थी
हदीस किताब सुनन इब्न माजा में किताब तिजारात में इमाम साहब बाब क़ाइम कयो आहे माल रजुल मिन माल वलदिही। उते हदीस मुबारक मौजूद आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि हिकिड़े पुट शिकायत कई पीउ जे ख़िलाफ़। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी बारगाह रिसालत में सवाल करे थो त अल्लाह जे प्यारे हबीब सल्लम आऊं पुट आहियां, मूंखे हिन वक़्तु औलाद बि आहे, पर मुंहिंजी जेकी मिल्कियत आहे उन ते मुंहिंजो बाबो कब्ज़ो कयो वेठो आहे। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो अंत व मालुक ले अबीक, तुंहिंजी पंहिंजे पीउ जे ख़िलाफ़ दावा ठहे ई कान्हे, तूं ऐं तुंहिंजो माल हे आहिनि ई तुंहिंजे पीउ जा। हाणे उन इंसान जो माल नेकी में जॾहिं बि ख़र्च थिए या हुनजो वजूद जेॾी महिल बि नेकी जी तरफ़ लॻी वञे त अगरचे हुनजा इरादा बि शामिल न हुजनि तॾहिं बि हुनजे वालिदैन खे अजर ज़रूरु मिलंदो। जो ॿी हदीस अहिड़ी आहे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हिकिड़े वण जो मिसाल ॾिनो, हिकिड़े इंसान लॻायो, हालांकि नियत बि कोन हुई, इरादो बि कोन हुयो, लॻाए करे फोत थी वियो। हाणे उन मां जेको सो पखी परिंदा खाइनि था, माण्हू हुनजी छां में वेहनि था। हाणे ही जेकी इन वण जे ज़रिए ख़ल्क़ खे फ़ाइदो नसीब थिए पियो, ही समूरो अजर उन फोतशुदा माण्हू खे मिले पियो। त कुतुब अहादीस जे अंदरि इहे जेके 6 तव्हांजे साम्हूं ईसाल सवाब जा तरीक़ा ज़िक्र कया अथमि बिल्कुलु मौजूदु आहिनि। हाणे इन में वरी कुझु ॿियूं शयूं बि आहिनि जेके इन सॼे मामले खे मयूब बणाइनि थियूं। जे उहे शयूं शामिल थी वञनि त पोइ ईसाल सवाब जा जाइज़ तरीक़ा बि नाजाइज़ थी वेंदा। उन में पहिरीं शइ आहे त बतौर ईसाल सवाब जे गैर शरई उमूर जो अख़्तियार करणु। असांजी तव्हांखे सवेल ॾिसो अथई टीजा 40 या 40 खां हटी करे बि बदनी इबादत इंसान इरादो करे नियत करे बदनी इबादत ऐं नमाज़ थो पढ़ा, हाँ बदनी इबादत जे सिलसिले में जीअं त पोइनि ॾींहंनि में मूं हिकिड़े पंहिंजे पाकिस्तान जे मशहूरु मुबल्लिग जी हिकिड़ी तकरीर में ॻाल्हि ॿुधी, उहो बतौर फ़ख्र जे इंटरव्यू ॾींदे चवे थो त आउं हर रोज़ु सुम्हण खां अॻु में पंहिंजी अमड़ जे नाले सां कुझु नवाफ़िल पढ़ंदो आहियां, नवाफ़िल पढ़ी करे सम्झो आहियां। यादि रहे त इहो ईसाल सवाब जो तरीक़ो ग़लति आहे। नमाज़ जे मामले में का शरई तालीम कोन्हे बल्कि मुमानत आहे। इमाम नसाई रहमहुल्लाह पंहिंजे किताब असुननुल कुबरा में किताब सौम में हिकिड़ो बाब क़ाइमु कनि था बाबु सौमिल हय्य अनिल मय्यत। उन अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा जिन खां इहा हदीस आणनि था, उन्हनि जो कोल आणनि था। हाणे फरमाइनि था ला युसल्ली अहदुन अन अहदिन, को माण्हू के ॿिए जे तरफ़ां नमाज़ पढ़ी कोन थो सघे, बदनी इबादत ऐं इरादो बणाए नियत बणाए ऐं बरकातू नमाज़ पढ़ा, इहा शइ अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाइनि था त साबित ई कान्हे का, इहा शइ जाइज़ ई कान्हे का। बल्कि इन मामले में इमाम इब्न अब्दुल बर अल इस्तिज़कार में इजमा नकल कयो आहे त को बि माण्हू कंहिं ॿिए जे लाइ नमाज़ नथो पढ़ी सघे। त हाणे माना इहा शइ अच्छा हिते इन शइ जी बि आउं वज़ाहत कंदो हलां त हीअ जेके ग़लतियूं माण्हुनि खे लॻियूं आहिनि, मशहूरु मुबल्लिगीन जेके चवंदा आहियूं पंहिंजे अमड़ जे लाइ 2 रकातूं पढ़ां थो 4 रकातूं पढ़ां थो, त इन जी वजह छा आहे? इन जी वजह सुनन अबी दाऊद जे अंदरि हिकिड़ी हदीस मौजूदु आहे जेका पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सहाबी ॾांहुं मनसूब आहे। सुनन अबी दाऊद में किताबुल मलाहिम में बाबो फी ज़िक्रिल बसरा, बसरे जो तज़कुरो, उते हिकिड़ी रिवायत अचे थी सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु जन फरमाइनि था, हिकिड़ी मस्जिद जो इशारो करे पाण फरमाइनि था या बहितर ॻाल्हि आहे जो को माण्हू हिन में 2 रकातूं नमाज़ पढ़े 4 रकातूं नमाज़ पढ़े सुम यकूलो हाज़िही लिअबी हुरैरा, ऐं पोइ उहो माण्हू ईअं चवे त ही अबू हुरैरा जे लाइ। ऐं सम्झो इहा रिवायत इन खां अलावा मूंखे ॿी कहिड़ी रिवायत कान थी सुझे, अहिड़ी रिवायत खे बुनियाद बनाए करे चवनि था त ईसाल सवाब जे तौर ते नमाज़ पढ़णु साबित आहे। हालांकि इन हदीस जे रावियान ते सनत ते तव्हां नज़र कंदो तव्हांखे इब्राहिम बिन साले अल बाहली माण्हू मिलंदो जेको मुहद्दिसीन उम्मत जे नज़दीक नाक़ाबिल एतमाद आहे। त ईसाल सवाब जे अंदरि 3 शयूं, उन 3 में पहिरीं शइ इहा जेकॾहिं गैर साबित शयूं या तव्हांखे ॾिसम त बदनी इबादत नमाज़ वग़ैरह तबलीग लाइ निकितो आहे, चए थो ऐं जेको सो पंहिंजे वालिदैन जे तरफ़ां थो कयां, त जेकी शयूं साबित आहिनि उते महदूद रहे, बदनी इबादत जी का साबिती कान्हे। अच्छा इन खां पोइ ॿी जेका ईसाल सवाब जे अंदरि ममनू शइ माशरे में ॾिसण लाइ मिले थी वक़्त जो तयन। अक्सर माण्हू को बि नेकी जो कमु कंदा आहिनि त उन जे लाइ वक़्त जो तयन पंहिंजे तरफ़ां ईअं कंदा आहिनि यानी कोई शरई अमल आहे। कंहिं बि अमल जे लाइ वक़्त जो तयन करणु ही शरीयत जो कमु आहे। नमाज़ूं 5 आहिनि पर वक़्त कंहिं मुक़ररु कयो आहे? अल्लाह ताला। हज वक़्त कंहिं मुक़ररु कयो? अल्लाह तबारक व तआला। रोज़ा टाइम कंहिं मुक़ररु कयो? अल्लाह तबारक व तआला। त ईसाल सवाब जे लाइ बि इहा शइ आहे जो माण्हू मसलन हाणे हिकिड़ो त अॼुकल्ह ग़रीब त ग़लति तरीक़नि सां ख़ैरातूं वरी ॾींहुं मुक़ररु 3 ॾींहं थींदी 40 ॾींहं थींदी 12 महीने थींदी
हर साल ॿार त तव्हां ॾिसो क़ुरान सुन्नत जे अंदरि ई वक़्त जो तयन या ग़लति तरीक़ा किथे आहिनि त इहो जेको ईसाल सवाब जो तरीक़ो जिथे पंहिंजे तरफ़ां वक़्त जो तयन अची वञे इहो तरीक़ो बि बातिल आहे। या इन खां पोइ टी जेका मायूब शइ ईसाल सवाब जे सिलसिले में नज़र अचे पई तशहीर करणु अख़बारात जे अंदरि रसाइल जे अंदरि जदीद दौर जे अंदरि जी इंटरनेट जे ज़रिए तशहीर करणु। हालांकि तशहीर जी ॾिसो न इंसानु निमाज़ पढ़े थो छा निमाज़ जी तशहीर कंदो आहे छा रोज़ा रखंदो आहे छा रोज़नि जी तशहीर कंदो आहे छा ऐं रोज़ा रखां पियो त सदके ईसाल सवाब जे लाइ तशहीर जेका साबिती कान्हे का नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा असहाब ताबईन तबा ताबईन किथे तशहीर आहे जो उन्हनि को अमल इन नियत सां कयो हुजे पंहिंजे वालिदैन जे लाइ माण्हुनि में पढ़ा घुमाया हुजनि जॾहिं त इंसानु का बि नेकी करे ख़ुदि बि ख़ुदि उनजो अजर मिली वेंदो। अच्छा त इन शइ जी मज़ाक़ कंदो हलां त इहा जेका तशहीर जे मामले में थी सघे थो की माण्हू जे ज़हन में वरी उहा हदीस खुटके ॾिसे ना सद रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे अमड़ जे लाइ जेको सो खूह खोटरायो हुयो उन तशहीर कई उन खूह जे मथां नालो लिखायो त हीअ खूह बीरो उम्मे साद जी अमड़ जो जेको हुयसि उन जे नाले सां खूह आहे पर हदीस मुरसल मुहद्दिसीन उम्मत जे नज़दीक नाक़ाबिल एतमाद आहे। त ईसाल सवाब जा जेके मूं क़ुरान सुन्नत जी रोशनी में 6 अमल दसिया बाक़ी इन खां पोइ इहे जेके आख़िरी 3 ॻाल्हियूं आहिनि इन्हनि ते ख़ुसूसी तौर ते नज़र हुजे। अल्लाह पाक तव्हां सभिनी खे क़ुरान सुन्नत जी पासदारी जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।